गंबट रिपोर्ट नज़ीर गोपांग जीजल मां HD न्यूज़। पूरे मुल्क जी गंबट में भी शिया उलमा काउंसिल शिया राब्ता काउंसिल सिंध शिया ऑर्गेनाइज़ेशन जे कॉल ते पेशावर में जुमा नीह शिया मस्जिद में थियल हमले ख़िलाफ़ गंबट जे नकवी हाउस का मौलाना अता मोहम्मद बाकरी ऐं ज़ुल्फ़कार नकवी जी अगवानीअ में रैली कढी एहतजाज कियो वियो। होॾां गंबट जे शिया मस्जिद खां मौलाना ज़ुल्फ़कार मुफ़्करी जी अगवानीअ में एहतजाजी रैली कढी वई। ख़बर मूजिब गंबट में शिया उलमा काउंसिल पारां पेशावर जे सान्हे जे ख़िलाफ़ एहतजाजी रैली इमाम बारगाह खां थींदे शहर मुख़्तलिफ़ चौक चौराहनि खां थींदे गंबट प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते शिया उलमा काउंसिल जे अगवान ज़ुल्फ़कार मुफ़्करी अता मोहम्मद बाकरी ऐं ॿियनि सहाफ़िन अॻियां ॻाल्हाईंदे चयो त शिया उहा वाहिद क़ौम आहे जेको हर वक़्तु यज़ीदियत जी निशानी में रहियो आहे।